प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु जी असांजी कहाणी जो उनवान आहे खटियो खाए फ़क़ीर धक झले भोली। इहो पहाको ॾिनो वेंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो जेके फ़क़ीर भोलड़ा खणी ईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे जेको आहे पंहिंजे डंडी जे इशारे सां उथारींदा विहारींदा आहिनि। भोलड़ो वीचारो उनजी मर्ज़ीअ ते हलंदो आहे। पोइ जॾहिं पैसा मिलंदा आहिनि त पैसा त फ़क़ीर खणंदो आहे। भोलड़े खे त उन महिनत जो कुझु बि न मिलंदो आहे। ऐं तव्हांखे इहा ख़बर हुजे त इन्हनि भोलड़नि खे इहे फ़क़ीर मारे मारे धक हणी पोइ पंहिंजी मर्ज़ीअ ते पंहिंजे इशारनि ते हलाइणु सेखारींदा आहिनि। इहा हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। ठीकु आहे, इन लाइ इहो पहाको ॾिनो वेंदो आहे त खटियो खाए फ़क़ीर धक झले भोली। इन जो मतिलबु इहो आहे त महिनत कनि हिकिड़ा, फ़ाइदो खणनि ॿिया। ठीकु आहे, सो असांजी अॼु जी कहाणी जो उनवान बि कुझु अहिड़ो ई आहे। ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं असां रोज़ानो पंहिंजे माहौल ऐं मुआशिरे में ॾिसंदा रहूं था। सो तव्हां बि ज़रूरु ॾिसंदा हूंदव। अचो त असां इहा कहाणी ॿुधूं था। हाणे सारा हिकिड़ी महिनती छोकिरी हूंदी, स्कूल में पढ़ंदी, ॾाढी सुठी, पंहिंजो कम जो हुनखे हमेशह फ़िक्र रहंदो हो। पंहिंजो कमु रोज़ जो रोज़ कंप्लीट कंदी, कापियूं साफ़ सुथरियूं रखंदी, पढ़ाई में बि सुठी हूंदी। उस्ताद बि हुनखे ॾाढो भाईंदा हुआ, घर में बि हुनखे सभु प्यारु कंदा, छो त उहो पंहिंजी ज़िमेदारियूं पूरियूं कंदी हुई। ऐं उन जे ई क्लास में हिकिड़ी ॿी छोकिरी रहंदी हुई, सीमा। उहा ॾाढी सुस्त ऐं निकमी हूंदी। कॾहिं कमु कंप्लीट मुकमिल कयईं, कॾहिं न कयईं, कॾहिं अध में छॾे ॾिनई। ऐं सदाईं पई दड़का खाईंदी। घरवारा बि हिनखे हर वक़्तु दड़का ॾींदा, नसीहतूं कंदा रहंदा, पर हुन ते को असरु कोन थींदो। हिकिड़े ॾींहुं उस्ताद हुननि खे ॿुधायो त भई अॻिले हफ़्ते स्कूल में इंस्पेक्शन थींदी। इंस्पेक्शन छा हूंदी आहे? का टीम ईंदी आहे जेका स्कूल जो अची मुआइनो कंदी आहे। ऑफिसरनि जी टीम स्कूल जो जाइज़ो वठंदी आहे त ॿारनि जी पढ़ाई सही आहे, हर शइ ठीकु आहे या न आहे। ठीकु आहे, सो उस्ताद सभिनी ॿारनि खे चयो त बाबा अॻिले हफ़्ते जेको आहे इंस्पेक्शन थींदी, त महिरबानी करे सभु ॿार पंहिंजो कमु बि कंप्लीट कयो। अगरि कंहिंजो रहियल आहे, अगरि कंहिंजूं कापियूं साफ़ न आहिनि या अगरि कवर फाटी विया आहिनि त उहो बि चाढ़ियो। ऐं साफ़ सुथिरो थी तव्हांखे स्कूल अचिणो आहे। उस्ताद हूअं त रोज़ानो इहे ॿारनि खे नसीहतूं कंदा रहंदा आहिनि। पोइ कॾहिं हुननि ते ॿार अमल कनि था, के ॿार नथा कनि, पर जॾहिं इंस्पेक्शन थींदी आहे त ख़ासि तौर ते हर शइ जो ख़्यालु रखियो वेंदो आहे। ठीकु आहे, सो उस्ताद सभिनी ॿारनि खे इहा ॻाल्हि ॿुधाई त अॻिले हफ़्ते इंस्पेक्शन आहे। सभु ॿार पंहिंजे कम में लॻी विया। जिन जो थोरो घणो कमु रहियल हो उहो कंप्लीट करणु मुकमिल करणु शुरू थी विया। जिन जूं कापियूं फाटी वियूं या जिन जा कवर फाटी विया, उन्हनि बि पंहिंजे कापियुनि जी मरम्मत कई। सो पर सीमा खे होश न आयो। सुस्ती में सुस्ती में सुस्ती में आख़िर हिकिड़े ॾींहुं स्कूल में सारा जॾहिं पंहिंजो थेलो खोलियो त ॾिठई त हुनजूं 2-3 कापियूं गुम हुयूं। सारा त रोइणु शुरू थी वई। उस्ताद खे ॿुधाई त मुंहिंजो कमु बि मुकमिल आहे ऐं मुंहिंजूं कापियूं बि साफ़ सुथरियूं आहिनि ऐं मुंहिंजूं कापियूं गुम थी वयूं। उस्ताद खे ख़बर हुई त हीअ हमेशह टाइम सां कमु कंदी आहे ऐं सभु को हुनखे सुञाणींदो। सुठा ॿार नज़रनि में अची वेंदा आहिनि स्कूलनि में। ठीकु आहे, सो उस्ताद परेशान थियो। सभिनी जे थेलनि जी बि जेका चकास कराई, ॾिठई, ॻोल्हियूं, कंहिंजे थेलनि मां कोन निकिता। हाणे छा कनि? ॿिए ॾींहं ते सीमा उस्ताद खे अची पंहिंजो कमु कंप्लीट करे मुकमिल करे ॾेखारे। उस्ताद हैरान थी वियो त कल्ह ताईं हिनजो कमु मुकमिल न हो, अॼु हिन एतिरे में अचानक सां कमु मुकमिल बि कयो, साफ़ सुथरी राइटिंग, साफ़ कापियूं, इहो कीअं मुमकिन आहे? उस्ताद हिकदमि राइटिंग सुञाणे वरिती, अखर सुञाणे वरितई त इहे त सारा जा लिखियल आहिनि ऐं इहो नामुमकिन आहे त सीमा हिकिड़े ॾींहं में एतिरो सॼो कमु करे अचे ॾेखारे। उस्ताद हिकदमि सारा खे सॾु कयो। सारा जॾहिं पंहिंजूं कापियूं ॾिठियूं त हुनखां रण निकिरी वई। उहे कापियूं हुन जूं ई हुयूं। सीमा छा कयो, जो सारा जूं कापियूं खणी उनजा जेके नाला लिखियल आहे कापियुनि ते, उनजे मथां ॿियो कागज़ चिमड़ाई ऐं उनजे मथां पंहिंजा नाला लिखी आई। उस्ताद खे ॾाढो गुस्सो आयो। उस्ताद हिकदमि उहे कापियूं जेके आहिनि वापसि कयूं सारा खे। सीमा खे दड़का ॾिनई, शर्मिंदो कयईं ऐं पोइ उस्ताद उते इहो पहाको ॾिनो त चवंदा आहिनि त खटियो खाए फ़क़ीर धक झले भोली। यानी महिनत हिकिड़ा कनि, उनजो फ़ाइदो ॿिया खणनि। ऐं सीमा बि जेको आहे सारा जी महिनत मां फ़ाइदो खणण जी कोशिशि कई, पर इन टाइम ते सभिनी खे ख़बर पइजी वई त उनजी हिकु ॻाल्हि ज़ाहिर थी पई ऐं उहा फ़ाइदो कोन खणी सघी। ठीकु आहे, सो मूंखे उमेदु आहे अॼु जो तव्हांखे पहाको सम्झ में अची वियो हूंदो। हाणे असां पढ़ूं था पंहिंजो अॼु जो नज़म। अॼु जो मुंहिंजो नज़म आहे वण। ॿारो, वण असांजे लाइ ज़िंदगी में ॾाढा ज़रूरी आहिनि। असांजे मुल्क मां सॼा ॿेला कटिया विया आहिनि। असां वटि गर्मी वधंदी थी वञे, असां वटि पाणी कोन्हे, बारिश कोन्हे, असांजा जर सुकंदा था वञनि। इन लाइ ज़रूरी आहे त असां सभु वण पोखियूं। जंहिंखां जेतिरो थी सघे वण पोखियो ऐं पोइ उन्हनि खे तव्हां रोज़ु पाणी बि ॾियो, उन्हनि जी सार संभाल लओ, उन्हनि जी ज़िमेदारी जो तव्हां ज़िमो खणो। ठीकु आहे, हाणे असांजो हीउ नज़म आहे वण। वण टण ॿूटा अलाह उपाया, इंसाननि जा दोस्त बणाया। असांखे ॾियनि था ऑक्सीजन, जज़्ब ही कनि था कार्बन।
धरतीअ खे मज़बूत झलनि था, ॿोॾूं ऐं तूफ़ान रोकनि था। साह वारनि जी ख़ोराक बि आहिनि, धरतीअ जी पोशाक बि आहिनि। ही माहौल खे साफ़ रखनि था ऐं पिणु ॾाढी सूंहं ॾियनि था। वणनि सां धरती जन्नत आहे, वण लॻाइण त सुन्नत आहे। तव्हां बि ॿारो वण लॻायो, हिन धरतीअ सां प्यारु निभायो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त वण जेके हूंदा आहिनि ऑक्सीजन ॾींदा आहिनि असांखे। असां जेको साहु खणूं था, दुनिया में रहूं था, उहो असांखे वण बि ऑक्सीजन प्रोवाइड कनि था। ऐं जेको हीउ असां चऊं था त साहु थो मुंहिंजे, गर्मी थी थिए, मुंझ थी थिए, छो त असांजे आसपास वण कोन्हनि, सावक कोन्हे। वणनि खां सवाइ दुनिया वीरान आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सुन्नत बि आहे, पाण सॻोरनि जो इरशाद आहे, उन्हनि फरमायो त जेकॾहिं क़यामत शुरू थी वञे, क़यामत जी सूर फूकिजी वञे, यानी आवाज़ अचे क़यामत जो, ऐं तव्हां को वण लॻाए रहिया आहियो उन महिल, तॾहिं वण लॻाए पूरो कयो। केॾी सुठी ॻाल्हि। ॾिसो, वणनि सां असांखे ख़ुराक बि मिले थी, मेवा मिलनि था क़िस्मे क़िस्मे जा, असांखे छांव मिले थी, पखी असांजा आखेरा ठाहिनि था, उन्हनि खे घरु मिले थो, कीड़ा मकोड़ा बेशुमार तव्हां ॾिसंदा वणनि ते रहंदा आहिनि। हर साह वारे जे लाइ वणु ज़रूरी आहे। वणनि जूं पाड़ूं जेके हूंदियूं आहिनि ज़मीन खे मज़बूत झलींदियूं आहिनि, ॿोॾ न ईंदी आहे, ज़िलज़िला घटि ईंदा आहिनि, तूफ़ाननि खे वण झलींदा आहिनि, ज़मीननि में पाणी जी जेका पैदावार थींदी आहे इलाही सारी। सो तव्हां बि वणु लॻायो, पंहिंजो ज़िमो खणो, हर ॿार हिकिड़ो हिकिड़ो वणु लॻाए। पंहिंजे घर जे ॿाहिरां, घर में जाइ न आहे, ॿाहिरि जाइ आहे, ॿाहिरि बि जाइ न आहे, अगरि घिटियुनि में, रोडनि ते, पंहिंजे माउ पीउ सां गॾिजी, पंहिंजे पेरेंट्स खां, पंहिंजे वालदेन खां मशवरो वठो। सो वण ज़रूरु लॻायो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो बैत बि वणियो हूंदो, अॼु जूं ॻाल्हियूं वणियूं हूंदियूं, अॼु जी कहाणी बि वणी हूंदी, ऐं अॼु जो पहाको बि सम्झ में आयो हूंदो। सो वरी इनशाअल्लाह असां कंहिं ॿी कहाणी सां, कंहिं ॿिए बैत सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।